साफ़ी दोस्तों, अस्सलाम वालेकुम। असां ॻोठ इब्राहिम हैदरी, यूसी 26 इब्राहिम हैदरी, यूसी 27 हैदर शाह, यूसी 28 मोरलो और यूसी 29 अली अकबर शाह। इब्राहिम हैदरी जी कुल आबादी मिलाए 1.5 लख खां तजावुज़ करे वई आहे, मगर हिन वक़्त वॾी तादाद में मंशियात जो इस्तेमालु तमामु घणे पैमाने ते वधंदो वञे, जंहिंजे लाइ असां तमामु घणियूं कोशिशूं कयूं आहिनि। असां 2 महीने खां जेके आहे जदोजहद जे अमल में आहियूं, त असां कांडर मीटिंगियूं कयूं आहिनि। इब्राहिम हैदरी जा 52 पाड़ा आहिनि, मगर कुझु पाड़ा उन्हनि में अहिड़ा आहिनि जंहिंमें तमामु घणी तेज़ीअ सां मंशियात जो इस्तेमालु वधे पियो, और इन मां असांजो सॼो ॻोठ जेको आहे उहो बेज़ार आहे। इन मंशियात में चर्स, आफ़ीन, हीरोइन, गांजो, चूरो, शराब, सभु क़िस्म जा नशा इन में शामिल आहिनि। असीं सम्झूं था त असांजे इलाइक़े जी जेका नौजवान नस्ल आहे, जेके हिन मुल्क जा तामीर जा मेमार आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी ख़राबु थिए पई। असीं सम्झूं था त असांजो मुल्क सॼो ख़राबु थिए पियो। असां इहा जेके जदोजहद शुरू कया आहिनि, असां इंतिज़ामिया सां मुतालबात करियूं था, जेतिरियूं बि इंतिज़ामियात आहिनि उनखां मुतालबा करियूं था त हेॾी वॾी तादाद में इहा मंशियात किथां अचे थी। ज़ाहिर आहे हीअ इब्राहिम हैदरी में नथी ठही। इब्राहिम हैदरीअ खे 2 रस्ता लॻनि था। इन ई रस्ते जे थ्रू असांजे इलाइक़े में फैलिजे पई, जंहिं मंझां असांजी नई नस्ल तबाह थिए पई, ऐं जंहिंजे घर में आहे उहे घर वारा उन हेकिड़े जे करे सभु परेशान आहिनि। अगरि भाउ उनजो हीरोनी या चर्सी या शराबी या मवाली आहे त उहो अलॻि सां, उनजी भेण परेशान आहे, उनजी माउ परेशान आहे। पोइ जॾहिं हिननि खे इल्लत पइजी वेंदी आहे त पहिरीं शुरूआति घर मां चोरीअ जी कंदा आहिनि। नंढियूं नंढियूं चोरियूं, घर जा बर्तन खणी विकणु, घर मां पैसनि जी चोरी करणु। उनखां पोइ वरी इहे ॿाहिरि निकिरंदा आहिनि, को दुकानदारनि जी चोरी करणु। पोइ अञा वधंदा आहिनि त पोइ हे मोटर साइकिल वारे वटां मोबाइल फुरणु। त ॾिठो वियो आहे त इन बुराईअ मंझां दाड़ियल थियूं वञनि। असां अगरि लयारी जो मिसाल ॾियूं त उनजी शुरूआति हितां थी हुई। हालांकि उहो पर सुकून इलाइक़ो हो, पर जॾहिं उते कोयटा या उन पासे मां बसीअ जा स्टॉप उते बनिया त इहे शइ उतां खां अचणु थी पई, त पहिरीं मुतासिर उहे इलाइक़ा थिया। पोइ ईअं आहिस्ते आहिस्ते थी हिन 20-30 साल जे अंदरि जेको आहे सो हीअ असांजे इलाइक़े में अची सोड़ी आहे, ऐं इन में तमामु घणो इहा वधे पई। इन करे असां हीअ प्रेस कॉन्फ्रेंस करियूं पिया। इंतिज़ामिया सां पुलिस खां बि मुतालबो करियूं था, असां रेंजर्स खां बि मुतालबो करियूं था, असां सिंध हुकूमत तां बि मुतालबो करियूं था त बराए महिरबानी जेकॾहिं असांजे नौजवाने जी इहा हालति थींदी त पोइ तालीम जो कहिड़ो फ़ाइदो। असां चाहियूं था त असांजी जेका नौजवान नस्ल जेकी आहे उहा नस्ल असांजी बचे। असां 2 साल खां 2 महीने खां जदोजहद जो ऐलान करे छॾियो आहे। इन में असां शेड्यूल बि पंहिंजो बनाए छॾियो आहे त अॼु असां हिन प्रेस कॉन्फ्रेंस खां शुरूआति करे रहिया आहियूं असांजे जदोजहद जी, जंहिंमां पहिरीं जेकी असांजी जेकी जदोजहद आहे उहा 3 तारीख़ जो बच्चनि जी रैली आहे। जेतिरियूं बि इब्राहिम हैदरी जूं स्कूलियूं आहिनि उन जा बच्चा निकिरी पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदा, ऐं 2 जुलाई जो इब्राहिम हैदरी जा जेतिरा बि दोस्त आहिनि उहे इन जे ख़िलाफ़ु रैली कढंदा ऐं सॼे ॻोठ जो चकर लॻाईंदा। उन खां पोइ 14 जुलाई जो ख़वातीन जी हिकु वॾी रैली हूंदी,
जी हाँ, 14 जुलाई 14 जुलाई जो ख़वातीन जी हिकु रैली हूंदी जेको इहो पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदी। असां सम्झूं था त जेतिरो औरतूं घर में मुतासिर थियनि थियूं इन नशे जे करे, जेतिरो उन्हनि ते असरु पए थो ओतिरो शायदि मर्दनि ते न पए, छाकाणि त उस घर जी सार संभाल सॼी उनजी आहे। अगरि उनजो औलाद, उनजो भाउ, उनजो मर्द या उनजो ॾेर इन में इनवॉल्व आहे त हू तमामु घणी परेशान आहे। इन करे असां हीअ जदोजहद जो ऐलान करियूं था ऐं असीं अॻिते हली इहे जदोजहद असां सॼे मलीर सां मिलाईंदासीं। ऐं सुभाणे जेका रैली थिए पई ख़ासि कर मलीर में मंशियात जे ख़िलाफ़ु जेका एक्शन कमेटी बनी आहे, जो सुबुह जो ऐलान कयो आहे, ऐं असीं उन रैली में बि शरीक थींदासीं ताकी असीं उनजो हिसो बनूं। ऐं पर जिते जिते इहा मसइलो आहे, जीअं खोखरा पार में आहे, जीअं ॿिए सॼे मलीर में आहे, त उन जे मेमण ॻोठ में आहे, त असीं चाहियूं था त इन जदोजहद खे असीं पूरी मलीर में खणी असां हीअ नालत असांजे पूरे मलीर मां ख़तमु करियूं। सो असां ही जेको आहे सो एहतजाज खणी निकिता आहियूं ऐं असां रिक्वेस्ट था करियूं त असांजे समाजी दोस्तनि खे जेका बि असांजा मलीर में आहिनि, जेके इन मसइले जे लाइ जदोजहद कनि पिया, जेके सम्झनि था त इहा असांजे सॼे मलीर जे लाइ हिकिड़ी ख़तरनाक सूरत हाल आहे, त पोइ असां अॻिते हली सॼी मलीर जे जदोजहद खे जोड़ींदासीं ऐं उतां उन्हनि सभिनी खे असां घुराए प्रेस कॉन्फ्रेंस बि कंदासीं ऐं असां उन सभिनी सां गॾु वेही असां हिकिड़े तरह जी कॉन्फ्रेंस कंदासीं जंहिंमें असां सभिनी इलाइक़े जे नुमाइंदे खे मौक़ो ॾियूं ऐं असांजे जहिड़ा जहिड़ा मसइला आहिनि, जंहिं तरीक़े जो हले पियो, या जेतिरी तादाद में आहे, त असांजे ॿिए दोस्तनि खां बि शेयर करियूं। ऐं जॾहिं खां असां जदोजहद शुरू कयो आहे त असां वरी ॾिठोसीं त इब्राहिम मेदी त ठीकु आहे, पर मलीर सॼो इन में जेको आहे सो ख़राबु पियो थिए। जॾहिं असांखे ख़बर पई, कुझु दोस्त असां वटि जॾहिं हली आया, तॾहिं हुन असांखे सूरत हाल एॾां जी ॿुधाई ऐं त एॾा बि सूरत हाल जेकी आहे सो इंतिहाई ख़राबु आहे। आया असांखे ख़बर नथी पए त असांजे हिन मलीर खे जो मंशियात जो गढ़ बनायो पियो वञे, जानबूझ कर बनायो पियो वञे, प्लानिंग जे तहत बनायो पियो वञे। जेका शइ असांजे मलीर जा जेके जवान आहिनि, जेके मलीर जा बुज़ुर्ग आहिनि, जेके मलीर जा मोज़िन आहिनि, इन शइ खे बर्दाश्त कोन कंदा ऐं इन जे ख़िलाफ़ु असीं गॾिजी जदोजहद कंदासीं। ऐं असां ई अज़म करे निकिता आहियूं त असां इन मंशियात जे नालत खे ख़तमु कंदासीं। पर असांखे जेको अफ़सोस जेको थिए थो उहो इहो थियो थो त जेके इदारा आहिनि, जेको इन ज़मन में जेके गवर्नमेंट तनख़्वाहूं थी ॾिए, जंहिंजो कमु इन बुराईअ ते अमल दरामद कराइणो आहे, उहे इदारा छा पिया कनि। ॿियो हिकिड़ो मसइलो इहो आहे त अगरि हे जलजनि था त इन्हनि जा एतिरा हथ वॾा हुजनि था जंहिंजी फौरी ज़मानत थिए थी। आम माण्हू जी ज़मानत नथी थिए, इन जी जल्दी थी हुजे। असीं सम्झूं था त इन बुराईअ जे पुठियां जेके हथ आहिनि उहे वॾा आहिनि, इन करे त इन मां जेतिरो उन्हनि खे फ़ाइदो या उनखे जेको पैसो मिलंदो आहे, जेके इन जे पुठियां वेठा आहिनि, पोइ उहे पंहिंजे कारंदे खे जेल मां, थाणे मां पैसा ॾेई किथां न किथां छॾाईंदा आहिनि। त असीं इंतिज़ामिया खे बि असां इहो बावर करायूं था त ख़ुदा रा अहिड़े माण्हूअ खे न छॾियो जेको इहे शइ आणीनि था, जेको असांजूं नस्लूं तबाह कनि पिया। इन करे असां इहो अज़म कयो आहियूं त असां भले केतिरो बि टाइम लॻे, असां पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं ऐं पूरे मलीर जे समाजी, सियासी, इंसान दोस्त, साफ़ी खे गॾु खणी असां हलंदासीं ऐं हिन मंशियात जो ख़ात्मो कंदासीं।